रिश्तो.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। जय झूलेलाल दोस्तों, मां यानी निखिल रमन राजपाल ऐं तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन नए प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे नॉट अ पॉडकास्ट। दोस्तों, असांजो ही प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे हिकु सामाजिक जागरूकता आणण जे लाइ। असांजे हिन प्रोग्राम में असां तव्हांखे समाज जे कुझु पर्सनैलिटीज़ सां मिलाईंदासीं, किन मां असां सिखंदासीं त असांखे जीवन में छा करिणो आहे ऐं किन खे ॾिसी असां सम्झी वेंदासीं त असांखे जीवन में छा न करिणो आहे। अचो त अॼु जे असांजे गेस्ट सां मिलूं था पिया, जिन जो नालो आहे मिस्टर सुनील दरवाणी जी। सुनील जी, तव्हांजो असांजे हिन प्रोग्राम में स्वागत आहे। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त मिस्टर सुनील जे पुट जी हाणे वेझड़ाईअ में ई मंगणी थी आहे ऐं ॼाण शादी बि थींदी। हा साईं, थींदी त सही, पर उन में थोरो असां सोचूं पिया। हा, सोचूं पिया मतिलब ॾिसो साईं, हाणे घणियूं ॻाल्हियूं आहिनि, हाणे मां छा ॿुधायां। जीअं त हाणे छोकिरी वारनि खे असां चयोसीं त भई मंगणीअ खां पोइ छा, ॾिसो हाणे मुंहं जो मान आहे, ॿियो कुझु बि न आहे, न त वरी चवण में ईअं थो त घुर था कनि, डिमांड था कनि, पर असां न घुरूं था न डिमांड था कयूं, असांजो उहो आहे ई न सुभाउ साईं, बसि मुंहं जो मान आहे साईं। हाणे ॾिसो चवंदा आहिनि न त कंहिंजो खाइबो आहे त वरी लाहे बि छॾिजे, सभु थींदो आहे न। त असां को छोकिरी वारनि खे चयोसीं त शादी खां पहिरीं हिकिड़ी कॉकटेल पार्टी रखो। थींदो आहे न साईं, शादी खां पोइ कच्ची पकी थींदो आहे, त बसि उन ते अची टिकिया। अच्छा, माना खाधो तव्हां लाहिन हो। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे साईं त ईअं न आहे त हो लाहिन, हाणे असां गॾियल आहियूं साईं, गॾियल आहियूं त उन हिसाब सां 200 माण्हू त थींदा न, कुझु हुननि जा बि त ईंदा आहिनि साईं, वधी 200-300 बि थी वेंदा आहिनि, वॾी ॻाल्हि न आहे। ओतिरो त साईं हुननि खे मां चयो तव्हांखे करणु खपे, कॉकटेल पार्टी थियणु खपे। बराबरि, बसि उन ते अची करे न कॉकटेल पार्टी न कंदासीं। त माना तव्हांजे मुंहं जो मान हिकु कॉकटेल पार्टी ऐं 300 माण्हुनि जी रोटी आहे। न साईं, ईअं न आहे। ॾिसो साईं, जेतिरो कंदा इज़त हुननि जी वधंदी। मूंखां बि कोई पुछंदो साईं त मां बि चई सघंदुमि न त फलाणो माण्हू हेतिरो सभु कयो, मां बि चई सघंदो फलाणो माण्हू मुंहिंजो सेठ आहे। बराबरि, सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि, त ॻाल्हि आहे उहा। रिश्तो.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। त माना खसीस हिकु कॉकटेल पार्टी जे करे तव्हां शादीअ लाइ सोचो था? न रुगो कॉकटेल पार्टी न आहे न साईं, ॿियूं बि घणी ॻाल्हियूं आहिनि। अरे कहना क्या चाहते हो? जीअं त हाणे मसलन हाणे मंगणी थींदी आहे, जेसि ताईं शादी थिए त इन विच में ॾिण वार ईंदा आहिनि न। बिल्कुलु बराबरि। त हाणे हिकु ॾिण वार ते हाणे इहे ॻाल्हाए लो साईं, 11 किलो मिठाई ॻाल्हाए लो ई बाक़ाइदा, सम्झो, त उन जॻह ते मोकिलियो 7.5 किलो। चीटिंग करता है तू। 11 जी जॻह ते 7.5 किलो। 11 जी जॻह ते 7.5 किलो मोकिलियो। साईं हाणे मूंखे ॿुधायो, इहे 7.5 किलो मां कंहिंखे ॾियां, कंहिंखे न ॾियां। चीटिंग करता है तू। साईं मुंहिंजी बिल्डिंग में ई 45 फ्लैट आहिनि, छा मां उन्हनि खे ॾींदुसि साईं? छा मुंहिंजी इज़त रहंदी? को मिट माइट उन्हनि खे ॾियां, को धीअरूं आहिनि साईं। तव्हां विश्वास न कंदो, जेका मिठाई मूंखे खुटी न, उहा मां पंहिंजी वॾी नुंहं जे पेकनि मां घुराए करे हलाई आहे। गजब बेइज्जती। अच्छा, न त हूं मां सोचो उहा मिठाई मां पंहिंजे धीअरुनि खे हलाईंदुसि। बराबरि, पर सॼो हेठि मथे थी वियो न साईं। बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो यार। साईं मिठाई त आहे कमारी माईअ वांगुरु न, हिकु घर ईंदी ॿिए घर हली वेंदी, खाईंदो कोई बि न। साईं हाणे उहो केरु खाए थो, केरु नथो खाए, उनखे छॾियो, सम्झो साईं। हाणे हिकु थी कॉकटेल पार्टी, ॿी थी मिठाई जी। हाणे हिकु ॾींहुं अहिड़ो आयो जो हुननि 2 डज़ननि जी जॻह ते 4 डज़न आपूसी अंब मोकिलिया। साईं पोइ त सुठी ॻाल्हि आहे न, मुंहिंजी जॻह ते 4 डज़न मोकिलियो। साईं सुठी ॻाल्हि कीअं थी साईं? 4 डज़न मोकिलियो, उहा सुठी ॻाल्हि आहे, पर नंढा नंढा आपूसी अंब। साईं आपूसी अंब त थींदा ई नंढा आहिनि न। त मतिलबु साईं हाणे जिते मूंखे 2 फारियूं खाणियूं हुजनि त माना 4 फारियूं खावां, माना बीमार थिया मां। रिश्तो.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। साईं पोइ त को ॾिणु अहिड़ो बि आयो हूंदो जंहिंमें तव्हांखे ॼमूं में चाशनी बि घटि लॻी हूंदी? बाक़ाइदे साईं, बाक़ाइदे, इहो ई थियो मूंसां साईं। हाणे चाशनी को घटि ॾींदो आहे, ठीकु आहे, ॼमूं कंहिं महिल हिकु अधु घटि अची वेंदो आहे, सम्झ में अचे थो पियो साईं, पर चाशनी त बरोबरि जजी हुजे, ॼमूं हुन में सुठा पिया हुजनि, नरम पिया हुजनि,
सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि? बराबर छा आहे न, हू ॿियो कुझु न, मुंहुं जो मान इज़त आहे, ॿियो कुझु बि न आहे। बराबर ख़सीस ॻाल्हि चाशनी जी न आहे। छा हूंदो आहे न, असां फैमिली में वेठा हूंदा आहियूं, चाशनी थोरी वधीक हूंदी आहे न साईं, त पोइ थोरो तोश बोश गरम करे या ब्रेड खे सेके करे उन में ॿोड़े करे साईं विझी करे खाइबो आहे। हो ॼमूं त तव्हां विराए छॾींदा हूंदव न। हा, ॻाल्हि उते ई आहे न साईं, ॻाल्हि उते ई आहे, सम्झो? त इहे जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि, त इन करे शादी जे लाइ थोरो असां सोचूं पिया था। मां हिननि ख़सीस ॻाल्हियुनि जे करे तव्हां शादीअ लाइ सोचो था। सही ॻाल्हि ख़सीस न आहे, तव्हां सम्झो नथा। साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां छोकिरी वारे पासनि खां था ॻाल्हायो की मुंहिंजे पासनि खां? साईं असां त सचे पासे खां था ॻाल्हायूं। बसि ॻाल्हि उहो ई आहे, त माना सच इहो ई आहे त माना जेके आहिनि तकलीफ़ूं से आहिनि, त इहो प्रॉब्लम आहे साईं। बराबर। ऐं असां प्रार्थना कंदासीं त तव्हांजे पुट जी शादी बि हिन जनम में ज़रूर थी वञे। हिन जनम में न, जल्दी थी वञे। हा बिल्कुलु, जल्दी। जय झूलेलाल। जय। त दोस्तों, ही हुआ सुनील धर्माणी जी। इन्हनि खे ॾिसी तव्हां ज़रूर सम्झी विया हूंदा त असांखे पंहिंजे ज़िंदगीअ में छा करिणो आहे, छा न करिणो आहे, ऐं पंहिंजे घर जी न्याणी कंहिंखे ॾियणी आहे ऐं कंहिंजे घर न ॾियणी आहे। त मोकिलायूं था पिया, वरी मिलंदासीं असांजे नेक्स्ट एपिसोड में। तेसिताईं जय झूलेलाल। रिश्तो.com ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।